नासिन हालाणी में अदीब ऐं कालम निगार शरीफ सुमरो सां सुरई शाम मल्हाई वई। तकरीब में नाम्यारनि अदीबनि सानिया वंदन ऐं शाइरनि शिरकत कई। पेश आहे मोहम्मद शफीक की रिपोर्ट। हालाणी शहर से तालुक रखंदड़ सिंध के नाले वाले अदीब शायर कालमिस्ट उस्ताद शरीफ सुमरो से संदस इल्मी अदबी खिदमतन के भेटा पेश करण लाइ प्रेस क्लब हालाणी तरफा संदस मान में गोल्ड रेस्टोरेंट हॉल में एक रंगारंग सुरई शाम मल्हाई वई। तकरीब में नौशरो फिरोज खैरपुर और सिंध के इल्म अदब से तालुक रखंदड़ शख्सियतन समेत इलाके के सियासी समाजी मानन सहाफ़ियन शहरियन वडे तादाद में शिरकत कई। तकरीब में आयल मेहमानन उस्ताद शरीफ सुमरो के इल्म अदब से चाह के सारायो और संदस जिंदगी ते इजहार ख्याल कंदे चयो त शरीफ सुमरो अदब के हवाले से नंढड़े शहर हालाणी जो वडो नालो है। इन्हनि आवाज़ टीवी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त शरीफ सां जेको मूं शराफ़त में ॾिठो आहे जहिड़ो नालो हुन जो शरीफ आहे उहो शरीफ आहे। छो गुस्से में मूं हुनखे ॾिठो ई कोन्हे। मूं हुन शख़्स लाइ चवंसि त अलाह साईं नालनि सां का काइनात जोड़ींदो आहे, उन मां हिकु जुड़ियल शख़्स आहे ऐं इन खिते जी इन हालाणी जी हिकिड़ी साहिती तबीअत जी लिकियल शख़्सियत आहे। साईं मोहम्मद शरीफ साईं हिकिड़ो बहितरीन शाइर अदीब हिकिड़ो उस्ताद आहे ऐं वाकई हिकिड़ो बहितरीन इंसान आहे। हुन हितां जे इलाइक़े वासियुनि जी वॾी ख़िदमत कई आहे। तालीम के हवाले से हुन वॾो शऊर ॾिनो आहे। अॼु असां साईं शरीफ सुमरो जेको पाण सिंधी अदबी संगत जो सेक्रेटरी आहे शाख जो, उन जे इन मल्हायल शाम में मौजूदु आहियूं। उहे माण्हू जेकी पंहिंजनि माण्हुनि खे इज़त मान मर्तबो बख़्शनि था, उहे माण्हू पिणु इज़त एतिराम जे लाइक़ु आहिनि। आला शरीफ पंहिंजे नाले जे उन हिसाब सां त वाकई बि हिकिड़ो बहितरीन किरदार जो इंसान आहे। शराफ़त जूं सभई अलामतूं शरीफ में मौजूदु आहिनि। हालाणी जे दोस्तनि सां बि दोस्तनि अदब वारनि दोस्तनि खे जस हुजे जंहिं हिकिड़े सुठे वर्कर समाज सुधारक ऐं हिकिड़ो जेकी सुठो लेखक भी आहे शाइर भी आहे, उनखे अॼु हिन लफ़्ज़नि जी भेटा ॾेई करे ऐं हिकिड़ो मान ॾिनो आहे। ऐं मां सम्झां थो त शरीफ इन जे क़ाबिल आहे। उन हलो यार खां सभु कसूर सिखूं, बाक़ी चार विखूं पंधु न आहे पर भरो। हिन हालाणी में केतिरा ई इंसान रहनि था, महान इंसान, पर उन्हनि इलाही सरनि मां हिकु महान इंसान साईं शरीफ सुमरो आहे, जंहिंजो मूंसां 7 सालनि खां तइल्लुक़ हले पियो। उस्तादी नाते सां अदबी नाते सां हीउ मोहबती इंसान आहे, जंहिं अॼु लतीफ़ सरकार जे बेते ई पोइवारी कई आहे त मोहबती मड़े ॻोठ बजे हिकिड़ो तनी जे वेड़े पाण हलींदो बादशाह। सो हिन माण्हू मोहबती माण्हू मेड़िया आहिनि। सुरई शाम के नाले से मल्हायल शानदार तकरीब में कई अदीबन शाइरन सहाफ़ियन और दोस्तन उस्ताद शरीफ के अजरक किताब और गुलन जा तोहफ़ा पेश करे खैराज तहसीन पेश कयो। हिनन वधिक चयो त पंहिंजे कलम से माशरे में इनकलाबी सोच के उजागर कंदड़ शरीफ सुमरे जन किरदारन से अड़े किस्म जूं शामूं और तकरीबूं मल्हाइण घुर्जन। कैमरामैन ज़ीशान सां गॾु शफीक कुरैशी, आवाज़ टीवी न्यूज़ हालाणी।